ब्रेकिंग न्यूज़ अनासी नवां शेयर कयूं पिया। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त अपोज़िशन खे अवाम ऐं संदनि मसइलनि जी परवाह नाहे। पार्लियामेंट में गार गंद ऐं सीटी वॼाइण मुहज़िब मुआशरे जो कमु नाहे। पीपी चेयरमैन जो इहो चवणु आहे। आसिफ अली ज़रदारी अवाम खे मुश्किलातुनि मां कढण लाइ रोड मैप ॾिनो। आसिफ अली ज़रदारी सुठी ऐं अपोज़िशन एहतिजाज करे ख़राब तारीख़ क़ाइमु कई। काल्हो के वाक़े ते स्पीकर ॿिनि मेंबरनि खे मुअतल कयो। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे आइनी दायरे में रहंदे अपोज़िशन ऐं संदन तनक़ीद जी आजियां कंदा आहियूं। आसिफा भुट्टो जे हलफ़ वठण ते बि अपोज़िशन गोड़ कयो हो। पीपी चेयरमैन जो चवणु आहे असां ज़िया ऐं मुशरफ जो मुक़ाबिलो कयो आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त अपोज़िशन खे अवाम ऐं संदन मसइलनि जी परवाह नाहे। पार्लियामेंट में गार गंद ऐं सीटी वॼाइण मुहज़िब मुआशरे जो कमु नाहे।